बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम संगत हक मौजूद सुबह सुबह जो टाइम हुयो निकिरी पियासीं नाश्ते लाइ वञी मिलियासीं गौराम भाई सां कईसीं कचहरी ॾाढो मज़ो अची वियो। गौराम भाई चयो तमामु बहितरीन मिलो। पोइ वरी ॿाहिरि ॾिठोसीं मौसम खे त मौसम लॻी पई हुई VIP ऐं असां हेठि वञी रहिया हुआसीं नाश्ते जे लाइ। पोइ वरी मिलियासीं पंहिंजे दोस्त अचे हलीमा वारे असां साईं चयो बाबा तमामु बहितरीन व्लॉग। हलीमा वारे ॻाल्हि कई चए राति वेठो ॾिसां पोइ तुंहिंजे चैनल ते तुंहिंजा वीडिया त पोइ दोस्त अची वियो असांजे सिंधी। उन चयो बाबा मां बि कयां थो भाऊ खे सब्सक्राइब। पोइ हिते हुन करे छॾियो असांजे चैनल खे सब्सक्राइब। ऐं दोस्तो तव्हां बि असांजे चैनल खे कंदा हलो सब्सक्राइब यार। AP सिंध सलामत। पोइ वरी असां वञी सिधो पुॻासीं पठाण जे होटल ते जितां वठणी असांखे चांहि। पठाण सां काफ़ी टाइम गुफ़्तगू कईसीं जेसि ताईं चांहि थी वई तयारु। वञी असां पुॻासीं सिधो बेकरीअ ते। हितां वठणा हुया असांखे बिस्किट ऐं दोस्त सां कईसीं कचहरी। हे बि असांजे सिंधी भाउ खेरपुर जो। जेसि ताईं भाऊ बिस्किट तोरे वठे तेसि ताईं तव्हां ॿुधायो हीउ वीडियो कहिड़े शहर खां ॾिसो था। पोइ वञी असां पुॻासीं सिधो पंहिंजे ऑफिस ऐं पोइ मिलियासीं वञी गार्ड सां। गार्ड खां पुछियुमि बाबा तूं नाश्तो कयो न? मां नाश्तो करे छॾियुमि पर हीअ ख़ुशबू काॾों थी अचे। मां चयो साईं मां वठी आयो आहियां पंहिंजे लाइ अॼु बिस्किट। चई वाह वाह साईं त तूं VIP करे थो नाश्तो। पोइ मां पुॼी वियुसि अंदरि ऑफिस में। साम्हूं पई नज़र मुंहिंजी मारूफ भाई ते। मारूफ भाई सां कयमि कचहरी। चयोमांसि बाबा मोबाइल खां ॿाहिरि बि कुझु जहान आहे ॾिस त सही। VIP मौसम लॻी पई आहे। पोइ लही आयासीं ॿई ॼणा हेठि ऐं मौसम लॻी पई तमामु बहितरीन। काफ़ी टाइम मौसम जो मज़ो वरितोसीं। उन खां बाद वरी सलीम जी अची वई कॉल। वरी हलिया विया। पोइ अचे सलीम वटि पुॻुमि ऐं सलीम कयो वेठो हुयो दरवाज़ो बंदि ऐं खड़कायोमांसि। अचे ऐं विक्ट्रियूं पियो ॾेखारे। मां चयो बाबा दर खोल। सलीम दर खोलियो ऐं सलीम सां मिलियासीं असां ऐं सलीम खे बि कयोसीं व्लॉग में एड। सलीम चयो यकी हणाए पोइ कालियूं काथे? मां चयो विया हुयासीं हेठि मौसम जो मज़ो वठण। चए ॿियो केरु हुई? मां चयो मारूफ अली। उहो काॾे? मां चयो उहो हलियो मथे। पोइ वेठासीं सलीम सां कईसीं कचहरी। पोइ निकिरी पियुमि मथे अची जीअं पुॻुमि त मारूफ चयो बाबा सामान वामान ख़तमु थी वियो थी हल त हलूं हाणे वठण। मां चयो बाबा अॻिले वारे बि ख़तमु करे छॾियो हाणे बि जल्द ख़तमु करे छॾियो। अचे बाबा ख़तमु थो थी वञे न। पोइ वरी फरारी खे किक खणी निकिरी पियासीं सिधो असां माट जी तरफ़। ऐं जिथो मिलंदो आहे असांखे सामान बिल्कुलु सस्तो। पहिरियां सोचियोसीं बश्क भाई सां मिलूं ऐं मारूफ बि चयो बिल्कुलु। पोइ हईंसीं बश्क भाई ॾे कॉल। भाई खे चयोसीं बाबा हेठि बीठा आहियूं जल्दी अच। चई हाज़िर बा मां अचां थो। पोइ बश्क भाई अची वियो हेठि ऐं हुन सां कईसीं दुआ सलाम। मिलियासीं भाई सां मिली करे काफ़ी टाइम कचहरी वचहरी कईसीं। पोइ हुन खां बाद में मारूफ भाई चयो बाबा हाणे हलूं सामान वामान हली वठूं। बश्क खां वरितीसीं असां इजाज़त। बश्क चयो बाबा को मसइलो ई न आहे ठीकु आहे गॾिया पिया आहियूं। पोइ वरी असां निकिरी पियासीं फरारी खे किक खणी सिधो असां माट जी तरफ़। संगत तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कोन था कयो महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। हुन खां बाद फॉलो बि कंदा हलो पेज ते। इहा आहे चेज़अप ऐं असांखे वठिणो हुयो हितां सामान। मारूफ अली जेसि ताईं गाॾी टपाए पोइ अची पुॻासीं सिधो माट में अंदरि। ऐं हिते असांखे कुझु सामान खणो। मारूफ खे चई बाबा कुझु खाईंदे पीअंदे त खण। चई पोइ वापसी में ॾिसूं था भला बाद में। पोइ असां वियासीं हेठि टशन हणण। असां हेठां टशन हणी चऊं त तेसि ताईं तव्हां ॿुधायो त हीउ वीडियो तव्हां कहिड़े शहर खां ॾिसो था। जेको बि दोस्त असांजो वीडियो में हेठो कमेंट कंदो अॻिले वीडियो में इंशाल्लाह उनजी कमेंट पढ़ी करे उनखे ज़रूरु जवाबु ॾींदासीं अॻिले व्लॉग में। ऐं पोइ असां पातोसीं हितां खणी टिशमो। संगत तव्हां ॿुधायो तव्हांखे कीअं थो लॻे। पोइ वरी मारूफ अली असांजे वीडियो पियो भरे। पोइ वरी मां पातो माइन वारो टिशमो। मारूफ खे वरिती खिल। चए मामा इहो छा थो करे? मां चयो हे माइन वारो टिशमो टशन हयोसीं न। पोइ वरी संगत तव्हां ॾिसो हीउ सामान वामान पियो अथव माट में। पोइ वरी असांखे खणणो हुयो हितां कुझु सामान। असां वरितूं पिया ॻोल्हींदा सामान खे असांखे जेको खणणो हुयो उहो असांखे मिले कान पोइ वरी वञी पुॻासीं। असांखे नज़र पई हितां शैम्पू ते। पोइ वरी असां हिकिड़ी शैम्पू जी शीशी खईंसीं ऐं मारूफ खे तव्हां पोइ ॻोल्हींदो पिया। मारूफ वरी काॾे हलियो? मारूफ परी साइड ते बीठो हुयो। पोइ वरी हितां असांखे खणणो हुयो कुझु सामान। पोइ असां हितां बि खयोंसीं कुझु सामान। ऐं मारूफ खे चयईं बाबा टोकरी खणी आ हुन में भरींदा हलूं टोकरी। मारूफ खणी आयो टोकरी पर अञा हणंदो पियो टशन मोबाइल ते। मां चयो छॾ मोबाइल खे खणी अच त हलूं। देरि थी थिए काफ़ी टाइम लॻी वियो हिते असांखे। टाइम बि काफ़ी थी वियो। हुन खां बाद में अञा सामान बि असांजो काफ़ी खुटे पियो। पोइ वरी असां हिकु हिकु करे सामान खणण लॻासीं ऐं टोकरी में विझंदा वियासीं। वरी वञी पुॻासीं सिधो सामान में बि हथ विझी इहो बि खयोंसीं। वरी असांखे खणणो हुयो रूम स्प्रे। पोइ रूम स्प्रे चेक कयासीं काफ़ी सारा पर असांखे ख़ुशबू कंहिंजी वणे ई कान पई। पोइ वरी असां हितां ॾिठोसीं को सुठो ॾिसूं। परफेक्ट जा असल में सुठा हूंदा आहिनि पर असां वरी हिनखे बि चेक कयोसीं पर इन जी ख़ुशबू बि ओड़ी न हुई। पर मारूफ खे चए बाबा रखेसि। पोइ वरी इहो खणी वरी असांखे खणणो हुयो हितां टिशू।
टिशूअ ते पुॻासीं वरी हितां हिकिड़ो खयोंसीं टिशूअ जो पैकेट उहो पैकेट खणी करे पोइ संगत ॿियो बि सामान खयोंसीं पोइ अचे पुॻासीं काउंटर कैश ते पुॼी वियासीं ऐं हितां कराइणो असांखे पंहिंजे सामान जो बिल ऐं पोइ भाऊ खे ॾेई छॾियोसीं ऐं भाऊ वरी असांखे करे ॾिनो बिल पे थी वियो संगत पोइ वरी मारूफ खे चयमि तूं हिन पैसनि खे पकिड़ त मां ॾिसां बिल आयो आहे घणो ऐं बिल अची वियो असां ॾे 2300 रुपया पोइ वरी असां निकिरी पियासीं ॿाहिरि जी तरफ़ ऐं चाचे चइबो पर्ची ॾे मूंखे हणी जाए ठपो पर्ची ते असां हणाईसीं ठपो चाचे सां कईसीं दुआ सलाम हेॾो असां बीठो सिंधी गार्ड उन सां बि कईसीं दुआ सलाम पोइ वरी सिधो असां पंहिंजी फरारी खे ॻोल्हण वियासीं मारूफ खे चयईं बाबा किथे आहे फरारी चयईं बाबा हीअ बीठी आहे साम मां चयो भला कढी अचसि त हलूं पोइ वरी मारूफ वियो मोटरसाइकिल कढण पोइ वरी असां पुॻासीं सिधो फ्रूटा वारे वटि फ्रूटा वारो पहिरियां वीडियो खां टशन पोइ हाणे वीडियो भरियोमांसि त वरी लहराए पियो वीडियो खां मां फ्रूटा वारे खे कढी हिन में सूफ़ मां चयोमांसि हीअ तौर वीडियो त मां तुंहिंजो उहो ई चाढ़े छॾींदुमि भले तूं लहराए वीडियो खां पोइ वरी अंगूरनि वारे खां वरितासीं अंगूर चयोसीं त बाबा हिकिड़ो कयूं था टेस्टी फ्रूट वारे चयो बाबा को मसइलो ई न आहे हुनखे बि कराए टेस्टी पोइ हिकिड़ो खणी मां मारूफ खे करायमि टेस्टी उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे तमामु ज़बरदस्त पसंदि आयो हूंदो जेकॾहिं पसंदि अचे त असांजे वीडियो खे शेयर कमेंट लाइक करे छॾियो।